नाज़रीन के सजावल जुणे जो खां अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सजावल जुणे जो थाणे जी हद पीर गुलशाह जे मेले ते सरेआम जुआ हलण लगी। ज़रियनि मूजिब ॿुधायो पियो वञे त सजावल जुणे जो थाणे जे SHO अब्दुल मजीद नारे जो साहब रिश्वत एवज़ गुलशाह पीर जे मेले ते जुआ वारनि खे छूट छॾे ॾिनो। जीअं त हिन फुटेज में अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त ही पीर गुलशाह जो मेलो आहे जिते सरेआम जुआ हली रही आहे। नाज़रीन ही तालको सजावल जुणे जो थाणे जी हद पीर गुलशाह जे मेले ते सरेआम जुआ हली रही आहे। जीअं त तालके अंदर मनशियात ऐं जुआ पुलिस भत्तो वठी सरेआम हलराए रही आहे, जंहिंमें हितां जो नौजवान नस्ल बिल्कुलु तबाही तरफ़ वञी रहियो आहे। तालके सजावल जुणे जो जी अवाम पारां DIG लाड़काणो, SSP कंबर शदाद कोट ऐं IG सिंध जावेद आलम ओढो साहब के अपील कई वई आहे त जल्द खां जल्द नोटिस वठी पीर गुलशाह जे मेले समेत पूरे तालके सजावल जुणे जो अंदर जुआ ऐं मनशियात के फौरी तौर ते बंदि करायो वञे।